अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। गड़ी यासीन खां पेश आहे KTV जी कल्चरल रिपोर्टर शाहीन सिंधीअ जी रिपोर्ट। गस्टा महीसर जी मरकज़ी नायब सदर महमद पंजल ابڙو जी तंज़ीमी उहिदेदारनि तरफ़ां गड़ी यासीन में 54 सालगिरह मल्हाई वई। गड़ी यासीन जे ABKD हायर सेकेंडरी स्कूल में गस्टा महीसर ग्रुप जे मरकज़ी नायब सदर समाजी अॻवान ऐं उस्ताद महमद पंजल ابڙو जी 54 सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें केक कटियो वियो। हिन तक़रीब में उस्तादनि समाजी अॻवाननि भरपूर शिरकत कई। एजाज़ अहमद मलाणू, मुनीर अहमद भुट्टो, गुलाम अली गुल, मेमन, अब्दुल हफीज़ चन्ना, हफीज़ुल्लाह अनवर, अल्लाह बख्श उमरो, अब्दुल सत्तार बिरोई, गड़ी यासीन समाजी इत्तेहाद जे अॻवान शाहीन सिंधीअ ख़्यालनि जो इज़हार कंदे मान वारे महमद पंजल ابڙे खे सालगिरह जूं मुबारकूं ॾिनियूं। आख़िर में महमद पंजल ابڙو पारां आयल सभिनी महिमाननि जो शुक्रियो अदा। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया।